नेशनल ग्रिड में ख़राबी सबबि सिंध जे राजधानी कराची, लाहौर, इस्लामाबाद समेत मुल्क जे कई इलाक़नि खे बिजली मुअत्तल थी वई आहे। फ़रहामी अञा ताईं बहाल नाहे थी सघी। नेशनल ग्रिड में ख़राबी सबब सिंध जी राजधानी कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद समेत मुल्क जे कई इलाइक़नि खे मुअत्तल थियल बिजली जी फ़रहामी अञा ताईं बहाल न थी सघी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह 7:30 वॻे बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी, जेका हेल ताईं बहाल न थी सघी आहे ऐं नतीजे तौरु शहर जो अध खां वधीक हिसो बिजली खां महरूम आहे। के इलेक्ट्रिक ज़रियनि जो चवणु आहे त नेशनल ग्रिड में ख़लल ब्रेकडाउन जो इम्कानी सबबु आहे। बिजली जे मुकमल बहाली में 5 खां 6 कलाक लॻी सघनि था। कराची वाटर बोर्ड अख़्तियारनि जो चवणु आहे त बिजली जे ब्रेकडाउन सबबु शहर खे पाणी जी पंपिंग बि मुतासिर थी आहे। इन खां सवाइ शहर में बिजली जे ब्रेकडाउन सबबु सरकारी ऐं निजी इदारनि में कमकार मुतासिर थियो। सिंध हाई कोर्ट में रुगो अदालती कमरे में बिजली फराहम कई वई, जॾहिं त बिजली न हुअण सबबु नई दरख़्वास्त दाख़िल करण ऐं तस्दीक वारो अमल पिणु सख़्तु मुतासिर थियो। बलोचिस्तान जे समूरनि ज़िलनि में बि बिजली जी फराहमी मुअत्तल रही। कोयटा इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जे अख़्तियारनि ॿुधायो त गुड्डू खां कोयटा ईंदड़ बिजली जूं 2 ट्रांसमिशन लाइनूं किरी पयूं आहिनि, जंहिं करे सूबे जो वॾो हिसो बिजली जी सहूलियत खां महरूम थियो। केस्को चीफ मूजिबि गुड्डू ऐं डीजी खान खां ईंदड़ सप्लाई लाइन ट्रिप करे वयूं, जंहिं सबबु बलोचिस्तान बिजली खां महरूम थियो। लाहौर इलेक्ट्रिक सप्लाई ज़रियनि मूजिबि लाहौर समेत समूरा वॾा तोड़ नंढा शहर बिजली खां महरूम थी विया आहिनि। शुरूआती ॼाण मूजिबि ॾखिण ऐं उत्तर वारनि मेन लाइन्स में हिक ई वक़्तु फॉल्ट पइजी वियो आहे। बिजली जी फराहमी मुअत्तल थियण सबबु ऑरेंज लाइन ट्रेन खे बंदि कयो वियो आहे। ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में बिजली जे ब्रेकडाउन जो सख़्तु नोटिस वठंदे आला सतही जांच जो हुकुम ऐं वफ़ाक़ी वज़ीर खां फौरी तौर रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वज़ीर आज़म हाउस तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जांच लाइ आला सतही कमेटी पिणु जोड़े छॾी आहे ऐं तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर खां इन जी फौरी रिपोर्ट पिणु तलब कई आहे। वज़ीर आज़म मुल्क में बिजली ब्रेकडाउन ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त बिजली जो एॾो वॾो बहरान पैदा थियण जे सबबनि खां आगाह ऐं उन जे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे। शहबाज शरीफ़ मुल्क में बिजली जी फौरी बहाली जो हुकुम ॾींदे चयो त अवाम खे परेशानी में मुब्तला करण वारो अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। होॾां नेपरा बि मुल्क में बिजली जे बहरान जो नोटिस वठंदे नेशनल ट्रांसमिशन एंड डिस्पैच कंपनी खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। नेपरा तर्जुमान मूजिबि नेपरा 2021 में थियल बिजली ब्लैक आउट्स ते ॾंड लागू कंदी रही आहे। अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ मुसलसिल तजवीज़ूं ऐं हिदायतूं पिणु